जंहिंखे कयूं झिड़क तंहिंखां मिलियमि चोट ॾाढी रसियमि पर कयूं दरगुज़र जान जिन लाइ ॾिनमि सेन खां थी थियमि जान जिन लाइ ॾिनमि सेन खां थी थियमि चोट ॾाढी रसियमि पर कयूं दरगुज़र। सिंधी शाइरी में पंहिंजे अवामी असलूब वसीले माण्हुनि में बेहद मक़बूल थी वियल शाइर उस्ताद बुखारी जी अॼु 91वीं सालगिरह मल्हाई पई वञे। उस्ताद बुखारी जो असुलु नालो सैयद अहमद शाह वलद सैयद हाजन शाह हो ऐं हुन 16 जनवरी 1930 ईस्वी ते दादू ज़िले जे ॻोठ ग़ुलाम चांडियो में जनमु वरितो। उस्ताद बुखारी पेशे जे लिहाज़ खां उस्ताद हो ऐं दादू जे कॉलेज में प्रोफेसर तौरु रिटायर कयईं। सैयद अब्दुल्ला शाह जे वॾ वज़ारत वारे दौरान मंझता तौरु गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो नालो संदसि नाले उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज तौरु मनसूब कयो वियो। उस्ताद बुखारी न सिर्फ़ु लाइक़ उस्ताद ऐं बहितरीन शाइर हो पर हू हिकु सुठो मौसीक़ार पिणु हो। हुनजी उहा ख़ूबी हुई त हू पंहिंजे गीतनि जी धुन पाण तरतीब ॾींदो ऐं पंहिंजा गीत झूंगारे पेश कंदो हो। तिड़के जे हथां समुंड सुके नामुमकिन ककरनि जे अॻियां कोह टुके नामुमकिन तारीख़ करे कूक चयो हिक हिक खे नाहक जे अॻियां हक़ झुके नामुमकिन। उस्ताद बुखारी पंहिंजी पूरी हयाती सिंधी शाइरीअ जे झोल में ताज़ा तवाना गीत पेश कंदो रहियो। हू न रुगो रुमानियत पसंद हो पर हुनजे दिलि में पंहिंजे देश ऐं देशवासियुनि जो बि ओतिरो ई दर्द समायल हो। हू हर वक़्तु पंहिंजे क़ौम लाइ परेशान रहंदो हो ऐं हुनजी रहबरी ऐं रहनुमाई कंदो रहियो। उस्ताद बुखारी जी शाइरी सिंध जे नाले वारनि रागिन आबिदा परवीन, मोहम्मद यूसुफ, कमर शुमरो, मंज़ूर सखीरानी, सरमद सिंधी, जलाल चांडो, मुमताज़ लाशारी, बरकत भट्ट ऐं ॿियनि केतिरनि ई फनकारनि ॻाई आहे। पर मंज़ूर सखीरानी उस्ताद जे तरतीब ॾिनल धुनुनि खे हुननि जे रंग में ॻाए ॼण अमर करे छॾियो आहे। बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी दिलि गंढिजी वई दिलि गंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। उस्ताद बुखारी जी शाइरी जे मजमून में गीत असांजा जीत असांजी ही गीत गुलाबी ॿारनि जा ओतूं जोतूं कुकण या कल्याण सोचूं भुणका वाका लहर लहर दरिया धरती सरती न कम निबिरियो न गम निबिरियो ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। संदसि ख़िदमतुनि जी मंझता तौरु वफ़ात खां पोइ 2009 ईस्वी में हुकूमत पाकिस्तान पारां तमग़े हुस्ने कारकर्दगी सां पिणु नवाज़ियो वियो। सिंधी ॿोलीअ जो ही ॿाहिगुणो शाइर उमिरि जे आख़िरी ॾहाड़नि में कैंसर जे मोज़ी मर्ज़ में वठिजी वियो ऐं उन मर्ज़ सबबु 9 अक्टूबर 1992 ईस्वी ते कराची जे इस्पताल में दम धणी हवाले कयईं। संदसि शाइरी अॼु बि सिंध जे झंग झर में हर माण्हू जे वात ते आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk